जी बिल्कुल, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो सीनियर अॻवान डिस्ट्रिक्ट मलीर जो अॻूणो सदर ऐं 3 भेरा MNA रहंदड़ PP अॻवान शेर मोहम्मद बलोच डिघी अलालत बाज़ अॼु लाॾाणो करे वियो आहे। इन लाॾाणे जी इतलाह खां पोइ डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद, मीर अब्बास सालपुर समेत मुख़्तलिफ़ जेके MNA MP ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वर्कर ऐं कारकुन वॾे अंग में जेको आसूकोट भरिसां जेको बकरापुरी भरिसां दाऊद ॻोठ आहे उते पहुचणु शुरू थी विया आहिनि। सलमान अब्दुल्ला मुराद जेको आहे ऐलान कयो आहे त जेको आहे हिन शेरमन बलोच जे लाॾाणे जे 3 ॾींहं मलीर में सोग रहंदो ऐं सुभाणे 11 वॻे मलीर में आसूकोट भरिसां दाऊद ॻोठ आहे उते जनाज़े निमाज़ अदा कई। तव्हांखे ॿुधाईंदो न, डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद चवनि त शेरमन बलोच जो लाॾाणो इंतिहाई ॾुखोईंदड़ जेको आहे सो असां जे लाइ इहो लम्हो शेर मोहम्मद बलोच शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां गॾु रहियो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे हिदायतनि ते जेको आहे मलीर जे अवाम जूं ख़िदमतूं कयूं। हू MNA रहियो, MP रहियो ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी डिस्ट्रिक्ट मलीर जो सदर पिणु रहियो। हुनजो चवणु आहे त सुभाणे 11 वॻे जनाज़े निमाज़ थींदी। हुन मलीर जे माण्हुनि खे अपील कई आहे त सुभाणे शेरमन बलोच जे जनाज़े निमाज़ में वॾे अंग में शिरकत कई वञे।